सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो जेको लैंग्वेज अथॉरिटी आहे उहा बि ख़ुशनसीब आहे त उन्हनि खे एडमिनिस्ट्रेटर अहिड़ा मिलिया डॉक्टर अलाना साहब ऐं मैडम फमीदा मेमण साहब ऐं मेमण साहब गफ़ूर मेमण साहब जेको मैडम वारनि जो शागिर्द बि रहियो ऐं जेको आहे सो डॉक्टर इसाक समेजो साहब जेको हिन वक़्तु एतिरी काविशूं करे थो कोशिशूं करे थो त इन्हनि न सिर्फ़ु पंहिंजे वक़्त में इदारे जो मान वधायो आहे पर इदारे खे मुल्क मुल्क मशहूरु करायो आहे जंहिंजे लाइ हू बि जस लड़नि ऐं उहा असां इदारे खे बि उनजी मुबारकबाद ॾींदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। असांजी हिते ॿिया दोस्त वेठा आहिनि किन असांजे ड्रामनि में कमु कयो किन असां सां गॾु टेलीविज़न ते कमु कयो ऐं के शागिर्द बि रहिया आहिनि। असांजी हैदराबाद जी छोकिरी पहला अची चयो त आप यहाँ से माफ़ कीजिएगा वहाँ उठे हम यहाँ ख़वातीन बैठेंगी। असां उमिरि जे अहिड़े हिसे में आहियूं जो असांखे छड़ो हाणे साड़ी पाराइण जी ज़रूरत आहे पोइ किथे बि वेंदासीं। शैला गुल। सो एनीवेज़ मां ॻाल्हि शुरू कंदुमि जितां लहजनि खां ॻाल्हि थी आहे पर हिकिड़े दफ़े छा थियो जवानीअ में तव्हां बि सियासी इदारनि पार्टियुनि सां लाॻापियल हूंदो या कंहिं एसोसिएशन सां लाॻापियल हूंदो। असां बि पंहिंजी जवानीअ में सम्झंदा हुआसीं त इनकलाब असांजे हथों ईंदो नारा बि हणंदा हुआसीं रोडनि ते बि निकिरंदा हुआसीं सभु कुझु। हिकिड़े दफ़े शिकारपुर में मई डे ते मल्हायोसीं। 1 मई आलमी जेको आहे सो मज़दूरनि जो ॾींहुं शिकागो जे मज़दूरनि जो ॾींहुं। सो राति जो देरि ताईं सभु वेठा कचहरी कयूं त इहो ॻाल्हि बि असां खां सुबुह सां विसरी वई त सुभाणे वेठो बि आहे ऐं एतिरो मवादु असां वटि हो बि न। हाणे त नेट आहे सभु कुझु आहे उन ज़माने में 70s में ईअं हो कोन। सो जंग अख़बार में हिकिड़ो एडिशन छपियो मई डे जे हवाले सां। अख़बार ईंदी डान बि जंग बि। सो मां तकड़ में राति जो 12-1 बजे हुनखे पढ़ी उन जूं पॉइंट्स कढी रखियूं। सो जॾहिं सॼो उहो सियासी मेड़ाको थियो त मूंखां पोइ शेख अयाज़ साहिब जे फर्ज़ंद मुनिस अयाज़ खे पंहिंजी तक़रीर करणी। सो हिकिड़े तक़रीर कई ॿी कई टे कई मुंहिंजो वारो आयो त मां उहा जेका आहे सा जंग अख़बार वारे जो एडिशन राति जो पढ़ी ऐं पॉइंट्स वरितियूं। उतां मां शुरू थी वियुमि 15 मिंट 20 मिंट जेको बि ॻाल्हायूं त उनखां पोइ जेको कंपेयर हो उन्हीअ खे मुनिस पंहिंजो नालो कटराए छॾियो त मूं वरी माखो पोइ कंहिं ॿिए जो ॻाल्हायो त मुनिस खां मां पुछियुमि त छो तोखे ॻाल्हाइणो तो छो न ॻाल्हायो त मूंखे आस्ते कन में चई मां बि इहा ई अख़बार पढ़ी आहियां जेका तो पढ़ी आहे राति। हाणे जेकी कुझु मूंखे ॻाल्हाइणो हो सो मैडम ॻाल्हाए छॾियो मां छा ॻाल्हायां ॿोलीअ ते। पर माखां वधीक पोइ त दादी थींदी महमूद मुग़ल सां जेको माखां बि पोइ ईंदो। सो लहजनि खां शुरू था कयूं जेका तव्हां ॻाल्हि कई त इहे उतराती लहजा लाड़ी लहजा या विचोले जा लहजा। सिंधीअ में चवंदा आहिनि 12 कोई ॿी ॿोली यानी हर 40-30 किलोमीटर खां पोइ लहजो चेंज थींदो आहे। इहा सूरत हाल जॾहिं सिंधी सूरत ख़ती लिखिजे बि उन वक़्तु बि हुयो। उन वक़्तु बि बहस मुबाहिसा थिया गोड़ थिया। सर बाटल नीपियर जो फ्रेयर जंहिंजो फ्रेयल हार बि आहे कराचीअ उन जे वक़्त में जॾहिं सूरत ख़ती पे लिखी वई ऐं 1853 में जेको आहे सो रिचर्ड बर्टन सर जे जेको आहे उनजे सरबराहीअ में उन सां गॾु ॿिया आलम लोकल आलम जेके हुया उहो जेको आहे सो मुंशी थांवरदास ऐं मिर्ज़ा सादिक अली मिर्ज़ा जेको आहे सो अहिड़ा जेके आहिनि से तमामु घणा आलिम माण्हू हुन सां गॾु हुया। पोइ चयूं त हाणे ॿोलीअ जो लहजो या उनखे स्टैंडर्ड ॿोली कहिड़ी चइजे जो असां किताबनि में लिखूं छो त अंग्रेज़नि खे इहा ज़रूरत हुई त आम माण्हू सां असांजो राब्तो हुजे। अॼु जे रूलर्स ऐं हाकमनि वांगुरु न जो हर शइ सां राब्तो हुजे सवाइ अवाम जे।
सो उन वक़्त में राइज हुई फारसी ॿोली सरकारी ॿोली लिखी हुई, तंहिंजे करे उन खां जान छॾाइण जे लाइ सिंधी ॿोलीअ जी लिपि हुन जी सूरत ख़ती जॾहिं ठाराई वई त उन में इहो थियो त लहजो जेको विचोले जो लहजो आहे, यानी हैदराबादी आमलनि जी जेका ॿोली आहे, मुंशियुनि जी ॿोली आहे, उहा स्टैंडर्ड ॿोली आहे। पोइ अरबी लिपीअ खे ज़ेर ज़बर ॿुड़ियूं ॾेई पंहिंजी जेका आहे सा सूरत ख़ती ठाही वई। तंहिं करे तव्हां इन ॻाल्हि में न मुंहिंजो जेकॾहिं हाणे अमर जलील लिखियो आहे त तव्हां शिकारपुर में असां में सरो टूं टां जो फ़र्क़ु आहे, असां चवंदा आहियूं खटूं, तव्हां चवंदा आहियो खटां। सो इहे टूं टां जे फ़र्क़ खे छॾे जिते बि जिते बि मुंझो त तव्हांखे जेको आहे सो स्टैंडर्ड ॿोली खे ॾिसणी आहे, किताबी ॿोलीअ खे स्टैंडर्ड उहा कहिड़ी आहे त उन में तव्हांखे ज़ेरो ज़बर ग्रामर ऐं सभिनी जी ग्रामर माना असां संस्कृत में तो व्याकरण लफ़्ज़ आहे, पर अरबीअ जो जॾहिं ग़लबो आहे त अरबी अंग्रेज़ीअ में ग्रामर थो चइजे। ऐं जेको आहे सो इल्मु जेको आहे सो सर्फ़ ऐं नव सर्फ़ माना फेरण या गर्दान या फेरो फ़ाइलनि जो इस्मनि जो गर्दान, ऐं जेको आहे सो नव जो मतिलबु आहे पासो, हिकिड़े पासे में ॿियो अखर लिखणु, वरी ॿिए अखर सां गॾु ॿिए पासे में त उहो लफ़्ज़ ठहणु, लफ़्ज़नि मां जुमिला ठहनि था, जुमिलनि में ॿोलियूं ठहनि थियूं। ॿोलियुनि जा ॿोली ठहण जा जेके आहिनि से एप्रोचिस या ॿ तरीक़ेकार आहिनि उन में। हिकु त उहा आहे जेका धरतीअ मां ऐं तव्हांजे समाज जे लॻ लाॻापे मां फुटी निकिरंदी आहे। ॿी आहे मोड ऑफ प्रोडक्शन। हाणे लॻ लाॻापे ऐं समाज जी जेके आहिनि सा पाण में उहे जेके लफ़्ज़नि जा तबादला या उहे जेके आहिनि से धरतीअ जी ॿोली जेका फुटी निकिरे थी। असांजो उस्ताद शेख अज़ीज़ साहिबु मरहूम ख़ुदा हुनखे जन्नत नसीब करे, तमामु वॾो जर्नलिस्ट हो, असांखे जर्नलिज़म पढ़ाई हुई। उहो कंहिं ॻोठ में बि वियो त लिखियो पियो डाइवर्शन उतां त वियो मुंहिंजी पियो मूंखे चई त मां 2 कलाक लॻी विया त डाइवर्शन जी सिंधीअ में माना छा आहे। लाड़ो त कंहिं रोड जो थियो, मोड़ इहो बि थियो, पर डाइवर्शन जी प्रॉपर जेका आहे सा माना कान्हे। जॾहिं उते पहुतो त उन्हनि आदर भाव कई, सभु कुझु चईसीं कहिड़े पासे ॾों आयो, हेॾो आयो, जी मां हेॾां, चईसीं मटाण खां। हाणे मटाण अहिड़ो लफ़्ज़ आहे डाइवर्जन जी माना जेको मुंडरीअ ते टिक आहे। रेलगाॾी हलंदी आहे त मटबी आहे, उहा जेके आहिनि से ॿिया बंदि मटाईंदी आहे, लाड़ो न ॾींदी आहे, टर्न न कंदी आहे, उनखे न त टर्न चइजे आहे। पर हिकु जंक्शन ते कंहिं बजाए लाड़काणे वञण जे या सखर वञिणो अथसि त उहो मट थींदी, या माण्हू को ॻाल्हि ॿुधाईंदो आहे साईं जहिड़ो थियूं, चई साईं हुन सिधी कुहाड़ी सिधी कई, मां पेर मट करे ठका कढाईमांसि, पेर मट करे माना बीठो उते ई हुयुसि, पर छड़ो पेरनि खे मटाइनि। त उहा जेका मटाण आहे डाइवर्शन, उनजो लफ़्ज़ इन खां पोइ ॿियो ख़ूबसूरत लफ़्ज़ थी बि नथो सघे ऐं प्रॉपर लफ़्ज़ आहे। त अहिड़े तरीक़े सां हिकिड़ा त उहे लफ़्ज़ अचनि था जेके असांजी धरतीअ जी ॿोलीअ मां लॻ लाॻापनि सां पैदा थियनि था। ठीकु, ॿी थी थी मोड ऑफ प्रोडक्शन, जंहिंमें त अंग्रेज़ी जी ॻाल्हि कई, ॿियनि जी ॻाल्हि कई। अंग्रेज़ी असांजे मथां ग़ालिब इन करे थी जो अंग्रेज़ी मर्कंटाइल ॿोली आहे, दुनिया ते हावी इन करे थी जो सॼी दुनिया में बिज़नेस डॉलर जो थो हले, ऐं हर नालो जेको आहे उहो हाणे असां वटि हुई ॾांद गाॾी जो लफ़्ज़ जॾहिं चेंज थियो, ट्रैक्टर आयो त ट्रैक्टर खे छा चवंदासीं, ट्रैक्टर जे खे ट्रैक्टर ई रहणो आहे। हाणे जेकॾहिं असां पंहिंजा लफ़्ज़ चूंडियूं या उनखे नालो ॾियूं, असां पंहिंजी पैदावार जे लफ़्ज़नि खे नालो ॾेई था सघूं, पराई पैदावार खे नथा ॾेई सघूं। स्कूटर जी क्लच आहे, क्लच खे छा चवंदासीं, छिकड़ी, अजीब लॻंदो, खिल ईंदी, छिकड़ी छा छिकड़ी, क्लच ई रहंदी। छो त मोड ऑफ प्रोडक्शन यानी उहा पैदावार हुननि जी आहे त उन्हनि जो नालो बि उन्हनि जो हलंदो। रॉकेट जो नालो रॉकेट हलंदो, ट्रैक्टर जो ट्रैक्टर, थ्रेशर जो थ्रेशर हलंदो। पोइ जॾहिं मोड ऑफ प्रोडक्शन चेंज थींदो आहे त उहे नाला बि ॿोलीअ में जेके आहिनि से शामिल थी वेंदा। ईअं घणी कोशिशि बि थी त उन्हनि खे बदेसी नालनि खे देसी बणाइजे। 1857 म्यूटनी, हाणे हुन में मुस्लमान त चवंदा आहिनि त जंग आज़ादी, पर हे साफ़ बलवो हो
म्यूटनी नेवी खां शुरू थी, पोइ सॼी आर्मीअ में बि आई, इंडियन आर्मीअ में। उन दौरान में सवे हज़ारे माण्हू मरी विया ऐं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ शदीद नफ़रत पैदा थी। शदीद नफ़रत पैदा थी त सभिनी उन्हनि जे जेको आहे सो अंग्रेज़ी शयुनि खां बाइकाट कयो। लटे कपिड़े खां हितां ख़ाम माल वञे पियो, कोयलो वञे पियो, उन वञे पई, काटन वञे पई, पर वरी साॻा ई कपिड़ा ठही मानचेस्टर मां अचनि पिया, ऑक्सफोर्ड मां अचनि पिया, माण्हू उन्हनि जा बाइकाट कया। गांधी जी घणनि सालनि खां पोइ, सदीअ खां पोइ उन बि तहरीक हलाई, साल्ट मूवमेंट, लोकल माण्हुनि जेके आहिनि से लूण ठाहिणु शुरू कयो ऐं खादीअ जा कपिड़ा जेके आहिनि से पाइण जेके शुरू कया। अहिड़े तरीक़े सां कतकला में हिकिड़ो चवे सेल्फी ख़ुदि हिकिड़ी साइकोलॉजिकल बीमारी अथव। मां जेको आहे सो महिराण जे सेंटर ऑफ एक्सीलेंस में पढ़ाईंदो हुउसि, त उते 80% छोकिरियूं आहिनि, 40% छोकिरा आहिनि। सेमिनार कराईंदासीं, डॉक्टर मुबारक साहिब सेमिनार बि करायोसीं, त मां 4 छोकिरियूं वॉलंटियर ॻोल्हिया, 4 छोकिरा। उन्हनि खे बीहारियो त बाबा माण्हू गोड़ न कनि, हीअ ॻाल्हाइनि, हे तव्हां हिते वॉलंटियर हुजो। नतीजो छा थियो, जो ॾिसां त माण्हू त पाण में लॻा पिया, वॉलंटियर वरी सेल्फियूं कढण में लॻा पिया, जिन खे बीहारियो उते मॉनिटर करे। हिकु प्रॉब्लम इहो। ॿियो प्रॉब्लम इहो आहे त असां कहीं आया आहियूं हैदराबाद खां, ठीकु आहे, ऐं ही सॼी काइनात हले थी रिवॉर्ड एंड पनिशमेंट ते, जज़ा ऐं सज़ा। जे तव्हां चङा कम कंदो त जन्नत मिलंदी, बुरा कम कंदो दोज़ख मिलंदो। सो हाणे तव्हांखे पनिशमेंट त कंहिंखे नथी ॾेई सघिजे, पर रिवॉर्ड ॾेई सघिजे थो। जेकॾहिं कोई ख़ामोशीअ सां ॿुधंदो त 1000 रुपया पर हेड मां ॾींदुसि, मां 2-3 हज़ार खणी आहियां। उन्हनि कोशिशि कई त ॿाहिरियनि लफ़्ज़नि खे, ॿाहिरीं जेके मोड ऑफ प्रोडक्शन जा लफ़्ज़ आहिनि या जो कुझु बि, इन्हनि खे असां देसी बणायूं। परदेसी लफ़्ज़ आहे, उन्हनि खे विदेशी चवंदा आहिनि हिंदुस्तान में। ऐं देवबंद वॾो इदारो हो, जमियतुल उलमाए हिंद, जिन जी पोइ हाणे शाख पाकिस्तान में जमियतुल उलमाए पाकिस्तान आहे। उन्हनि जेको आहे फ़तवा ॾिनी त पटाटो खाइणु हराम आहे। छा लाइ? त इनखे हुज़ूर पाक टच न कयो। थियो छो त इहा अमेरिका खां इंग्लैंड आहे, असां वटि अंग्रेज़ खणी आया, तंहिं करे उन आलू या पटाटे जो बाइकाट करणो आहे, पटाटो खाइणु हराम आहे, फ़तवा ॾिनो। असां वटि जीअं टमाटो ऐं धाणो पोर्चुगीज़ खणी आया, अंग्रेज़नि खां पहिरियों पोर्चुगीज़ आया, त टमाटो ऐं धाणो, ग़ालिबन साओ मिर्च बि, जंहिंजी मूंखे यकीन कोन्हे, पर टमाटो ऐं धाणो उहे खणी आया, इहे पटाटो अंग्रेज़ खणी आया। उन जो बाइकाट कयो, माण्हुनि पटाटो खाइणु छॾे ॾिनो, ठीकु आहे। पर हाणे उन ॿोलीअ खे, हाणे उन्हनि ॿोलीअ खे छा कयो, जो स्टैंड फैन जेको आहे, उन जो नालो रखियऊं खड़ा घुमैया। खड़ा घुमैया स्टैंड फैन। पोस्ट जंहिंमें हाणे त ख़त अचनि वञनि नथा, उनमें ख़त मोकिलिबा हुआ, त उन खे पोस्ट जे डॿे खे लिखियऊं पतर घुसेड़ो। पतर माना ख़त, घुसेड़ो माना डॿो। हाणे सिग्नल खे चयूं आवक जावक सूचक। आवक जावक सूचक खड़ा डंडा। हाणे इहा जेका आहे सिग्नल, काॾे हिकिड़ो लफ़्ज़ सिग्नल, काॾे आवक जावक सूचक, माण्हुनि खे यादि ई न पिया थियनि उनखे कीअं चवनि। सो उहा ॿोली पंहिंजी मौत पाण मरी वई। हाणे हिकिड़ो ॿोलियुनि जा जेके बिगाड़ थींदा आहिनि, हिकिड़ा हथरादू हूंदा आहिनि, हिकिड़ा जेके आहिनि से कुदरती थींदा आहिनि। हाणे कुदरती कीअं, सिंध में हिकिड़ो लफ़्ज़ आहे आड़ी काप, ॿुधो अथव करे? साईं छॾियोसि, तव्हां छॾियो साईं, उहो आड़ी काप आहे, तव्हां हे ॾेई छॾियोसि, वेंदो बाज़ार में, वेंदो पाण वञी करे ईंदो, जाॾो बि ईंदो, कीअं बि कंदो, तव्हां छुटल आहियो, आड़ी काप आहे, छॾियोसि, चवण जी ज़रूरत ई न आहे। हाणे इहो जेको आहे लफ़्ज़ आहे ADT के, AD उहो ऑफिसर आहे जेको कैंप जो हर मसइलो उन्हीअ जे मथे में हूंदो। फ़ौज जी कैंपूं हुयूं, कैंप जो हिकिड़ो ऑफिसर हो, हजम जी ज़रूरत बि उनखे चवणो आहे, पाणी खुटी पियो उनखे चवणो आहे, तेल खुटी पियो उनखे चवणो आहे, पेट्रोल जो मसइलो आहे उनखे चवणो आहे।
ADT कैब, उन ADT कैब खे भिरी करे छॾियो आड़ी का। ॿियो हिकिड़ो 60s में, हाणे उहो चौकीदार में मरी खपी आहे, उहे चवंदा हुकुम दर परियों कंहिंखे अदराज जो माण्हू खे ॾिसंदा त मां नंढो हुउसि, पंहिंजे वालिद साहिब सां वञा पियो पुछियो मुंहिंजो बाबा इहा हुकुम दर छा आहे? त बाबा खिलियो, चई बाबा हुकुम दर न आहे। पुछियो छा आहे? चई इहो सोल्जर जॾहिं वेंदो आहे राति जो ऐं चौकीदारीअ जे लाइ त चवंदा हू कम्स डियर, परियों केरु थो अचे। हाणे सिंधी चौकीदार काॾो उनखे करे छॾियईं हुकुम दर, पोइ परियों रड़ कंदो हुकुम दर हो सम्झंदो पोइ माण्हू चवंदो आहे पंहिंजो पंहिंजो। पोइ वरी उन खां पोइ हिकिड़ो ज़मानो आयो जाॻते रहो, बाबा जी माण्हू जाॻता रहनि त तूं छा थो करीं, जाॻणो तोखे आहे न। अहिड़े तरीक़े सां हाणे सिटी जी वजह हे त इहे जेके आहिनि से इहे लफ़्ज़ जेके आड़ी काप ऐं हुकुम दर, ऐं हिकिड़ो वरी अजीब लफ़्ज़ आहे जेको सभिनी खे मुश्किल विझंदा आहिनि, फुलथड़ू। कंहिंखे डिग्रेड करिणो हूंदो, कंहिंखे नौकर खे सॾु करिणो हूंदो वॾेरो, या के अड़े फुलथड़ू हेॾे आहे यार, अड़े यार हो छा नालो अथसि, वञी हिनखे चए मुंहिंजे लाइ चए सिगरेट वठी, के यार फुलथड़ू वेठो नथी मांडली नथी चओ फुलथड़ू। इहो आहे पुल थ्रू। बैरल गन जेका थींदी आहे, डबल बैरल सिंगल बैरल, उन्हीअ खे साफ़ करण जे लाइ हिकिड़ो जेको आहे सो ककर टाइप उनखे डोरी बदल हूंदी आहे, उनजे बैरल खे जॾहिं शिकार कबो आहे या ॿ टे फायर कबो आहे त उनखे छिकबो आहे हिकु पासे खां ॿिए खे, उनखे चइबो आहे पुल थ्रू। इहो थी वियो त अहिड़े तरीक़े सां उन्हीअ खे जेको आहे उहो पुल थ्रू खे फुलथड़ू करे छॾियो। इहे उहे बिगाड़ आहिनि। पोइ उहे हाणे तो साॻा ई सिग्नल हले थो, साॻियो ई जेको आहे सो उहो स्टैंड फैन हले थो। हीउ कुदरती बिगाड़ जो आम माण्हू असांजे करे छॾियो, ऐं हू ॼाणी वाणी बिगाड़। हाणे असां वटि ॿोली बिगड़े छो थी, उन जा असर आहिनि, हिकु सियासी असर आहिनि। सियासी तौर ते कंहिं ॿोलीअ खे क़बूल न करणु, चवण जी ज़रूरत न आहे। अॼुकल्ह तव्हां वटि अजरबियूं जेके से नंबर प्लेट्स आहिनि, उन्हनि ते एतिराज़ आहिनि, केर बि करे अलिफ करे ॿिए केरु करे। इहा ॼाणी वाणी समाजी विछा जाते हूंदा, समाजी नफ़रतूं हूंदियूं, उहे बि ॿोलीअ खे जेको आहे सो बिगाड़ींदा आहिनि सियासी। ऐं ॿियो आहे मीडिया एथिक्स। 21 साल मूं जर्नलिज़म पढ़ाई आहे। मीडिया एथिक्स हिकिड़ो कोर्स आहे, असां वटि सब्जेक्ट आहे, लॉ एंड मीडिया एथिक्स। मीडिया एथिक्स कहिड़ी हुजे ऐं उन में एक्यूरेसी आहे, ऐं उन में जेके आहिनि से फेयरनेस आहे, उन्हीअ में रिस्पॉन्सिबिलिटी आहे। इहे 5-7 उन जा प्रिंसिपल्स। एक्यूरेसी जो मतिलबु आहे त तव्हांखे हर शइ प्रॉपर ॾियणी आहे, उहा तव्हांजी ॿोली हुजे, उहा तव्हांजा अंग अखर हुजनि। 5 माण्हू मरनि तव्हां चई छॾियो 50 माण्हू, ऐं इहा वॾे में वॾी सहाफ़ती बेईमानी आहे। हिकिड़ो वक़्तु सन में हिकिड़ो वाक़ियो थियो, कंहिं सियासी पार्टीअ जे लीडर जे फर्ज़ंद सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करे उते पेट्रोल पंप ठाराए छॾियो। अब्दुल्ला शाह चीफ मिनिस्टर, उहो बि उन तरह जो, हू पीपल्स पार्टीअ जो। तंहिंजे करे जेको आहे उते हंगामो थियो ऐं पेट्रोल पंप खे हटायूं, ऐं उन्हनि खे जेके आहिनि से सिंधी अख़बारनि छा लिखणु शुरू कयो, सन करबला। इहो तव्हां जिन ॿुधो हूंदो, इहो 80s में वॾो जेको आहे सो हिकिड़ो, ऐं उन ते जेके आहिनि से लॻातार ख़बर हले पई, रनिंग स्टोरी हले पई। सन करबला में हीअं थियो, एहतिजाजनि खे पाणी न मिलियो, सन करबला में हीअं थियो, सन करब। हाणे छा आहे त असां बुनियादी तौर ते नाम निहाद क़ौम परस्त आहियूं। क़ौम परस्त जो मतिलबु इहो कोन्हे त छेड़ो जेके आहिनि से, ऐं पोइ उन छा कयो, उहो अख़बार में बि भरिया पिया आहिनि, मीडिया में भरिया पिया आहिनि, सन करबला सन करबला सन करबला। पर उन हक़ीक़त खे कंहिं बि न ॾिठो त सच छा आहे। भले चीफ मिनिस्टर पीपल्स पार्टीअ जो हुजे या कंहिंजो बि हुजे या जाम सादिक अली हुजे, इशू कहिड़ो आहे, इशू ते जेको आहे ॾोहदार केरु आहे या केरु न आहे, अख़बारुनि खे खणी छॾियो। त इहा मीडिया एथिक्स जे ख़िलाफ़ु आहे। इहा मीडिया एथिक्स तव्हां, आउं सिर्फ़ु ॿोलीअ ते न ॻाल्हाईंदुमि, पर जीअं त जेकॾहिं अख़बार ते ॻाल्हाइणो हुजे हा त पोइ मुंहिंजे हथ में
या मार्कर हुजे ऐं बोर्ड हुजे त सम्झायां त हीअं लफ़्ज़ जेके ठहंदा आहिनि छा। पर जीअं त इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया में जॾहिं ॿोली हूंदी आहे या लैंग्वेज हूंदी आहे, हिकिड़ी वर्बल हूंदी आहे, ॿी नॉन वर्बल हूंदी आहे। वर्बल उहा आहे जेका तव्हां ॻाल्हायो था, तव्हांजा कंपेयर ॻाल्हाइनि था, तव्हांजा जेके आहिनि से, ऐं नॉन वर्बल उहा आहे जेका तव्हांजो जेस्चर आहे। हाणे जेको आहिनि से उहो तव्हांजी बॉडी लैंग्वेज बि स्क्रीन जे अॻियां ॻाल्हाईंदी। इहे न थी नथो सघे जो सिर्फ़ु तव्हां लफ़्ज़ पढ़ो उहा न हुजे, तंहिंजे करे ॿिन्ही शॉट कहिड़ो वठणु खपे। नवां नवां जॾहिं इहे FM रेडियो आया ऐं नवां नवां चैनल्स खुलिया त शुएब हाशमी फैज़ामुन फैज़ जो न्याणो ऐं तमामु वॾो पढ़ियल लिखियल माण्हू, उन हिकिड़ो जुमिलो चयो त अब जो है मशरूम की तरह चैनल निकल पड़े, जहल बि खप जाएंगे, ऐं उहो हक़ीक़त में असां ॾिठोसीं। हाणे असांजो लाॻापो रहियो PTV सां वधीक, उन खां पोइ चैनलनि सां बि रहियो, ईअं कोन्हे, रेडियो सां बि रहियो, पर उते ॾिसूं पिया त उनखे शॉट जी ख़बर न, कैमरा जी ख़बर कोन, छोकिरी वेठी आहे त कीअं वेठी आहे, उनजो शॉट कहिड़ो वठिणो आहे न वठिणो आहे। हीअ हमेशह फ़र्क़ु सम्झणु खपे फिल्म ऐं टेलीविज़न में, त फिल्म जे लाइ तव्हांखे को पाबंद नथो करे त अची मुंहिंजी फिल्म ॾिस। तव्हां टिकेट भरे पाण वञी ॾिसो, जे फिल्म बुरी आहे, सुठी आहे ऐं जेको आहे सो नफ़रत जोगी आहे, तॾहिं बि टिकेट भरे तव्हां वञी ॾिठी आहे, हू तव्हां घरों न वठी आयो आहे। पर टेलीविज़न अहिड़ी शइ आहे जेका पाण माण्हुनि जे घर में जेका आहे सा वञे थी। टीवीअ खे ख़्यालु करिणो, हुते फिल्म वारनि खे ख़्यालु न आहे करिणो, हिते टीवीअ खे ख़्यालु करिणो आहे त कहिड़ी शइ हलणु खपे, कहिड़ो जुमिलो हलणु खपे, केरु पंहिंजी धीअ सां गॾु वेठो आहे, केरु पंहिंजी फैमिली सां वेठो आहे। तंहिंजे करे इन्हनि सभिनी जेके आहिनि से शयुनि खे मद्देनज़र रखी या साम्हूं रखी पोइ तव्हांखे लिखिणो आहे, ॻाल्हाइणो आहे, सभु कुझु आहे। हाणे कुझु मां थोरी क्लिप्स ॾेखारियां थो, बाक़ी फर्दर में पोइ था ॻाल्हायूं। काज़ी अहमद इब्राहिम से जी रिपोर्ट मुताबिक काज़ी अहमद डिग्री कॉलेज में कायम प्राइम मिनिस्टर फ्लड रिलीफ कैश प्रोग्राम जे सेंट्रल डिवाइस होल्डरनि जे बाइकाट सबबि 2 ॾींहनि खां बंदि हुजण करे सवे औरतूं पैसा कढाइण लाइ चकर काटण लॻियूं आहिनि। मीडिया अॻियां औरतुनि ताईं ॿुधायो आहे त रोज़ाना किराया भरे पैसा कढाइण जे लाइ अचूं था, पर सेंटर बंदि हुजण करे पैसा नथा ॾिना वञनि। जॾहिं एहतिजाज कंदे डिवाइस होल्डर शबीर ज़रदारी आमिर दाऊद पटोरी बेन चयो त BISP जे अमलदार नाजाइज़ डिवाइस होल्डरनि खे पुलिस खां कटौती जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कराए पैसा वठी छॾनि था। इंक्वायरी करण बजाए मद छोड़ लॻी पई आहे। हाणे असां BISP ऐं पुलिस खां गॾु थी डिवाइस बंदि करे कम खां मुकमल तौर बाइकाट कयो आहे। ॿिए पासे BISP जे डिवीज़नल डायरेक्टर रफ़ीक अहमद कुलर मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त डिवाइस होल्डर हिक औरत खां फिगर प्रिंट ते वठी चयो तुंहिंजा फिगर नथा अचनि। जंहिं कंप्लेन कई, इंक्वायरी कई त उन औरत जे अकाउंट मां पैसा निकल हुया। उन औरत खे डिवाइस होल्डर खां पैसा वापसि कराए ॾिना। डिवाइस होल्डर सेंटर बंदि करे ब्लैकमेल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। असां HBL बैंक खे लिखियो आहे, डिवाइस होल्डर जेकी इन्वॉल्व हूंदा उन्हनि खिलाफ़ सख़्त एक्शन थींदो। कुझु देर में बैंक खां जवाबु मिलंदो। मुस्तहिक़ औरत जी इमदादी रक़म मां कंहिं बि सूरत में कटौती करणु न ॾिनी वेंदी ऐं कटौती कंदड़नि खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। अख़बार में जेकॾहिं तव्हां लिखो था या किताब में तव्हां लिखो था त तव्हां दम, अधु दम, सवाल जी निशानी, जेको आहे सो साइन ऑफ एक्सक्लेमेशन, अजब जी निशानी, इहे तव्हां ॾींदो त ठीकु आहे लिखियलु। जॾहिं लिखण में न आहे, हिते जेका पढ़ो था तव्हांखे हिन खे बाथरूम वञिणो आहे तकिड़ो या ख़बर जेका आहे हीअ या पढ़े थो, हिकिड़ी पढ़ी, 14 पढ़ी, 10 पढ़ी, चयईं छा, हिकु ख़बर मां ॿी मां टीं मां चौथी, हीअ त वञी नवाबशाह ताईं पहुतो। इन्हीअ खे 16 इन में पास ॾिबो आहे। 3 टुका तव्हां ॾींदो त पास, पर जेकॾहिं ॿी अछते जी अहिड़ी काई ॻाल्हि आहे त 5 टुका बि ॾेई था सघो, छो त इन में कामा न आहे, अधदम कोन्हे, फुल स्टॉप कोन्हे, तंहिंजे करे इन में पास ॾिबो। हिन न्यूज़ लेटर खे छा कयो? हाणे इन जे लाइ आउं वियुसि आर्काइव्स में त कामरान भट्टी जी मूंखे जेका आहे सा का न्यूज़ न मिली त मां चयो इन खां पोइ उहा हलायां। ऐं इन टेलीविज़न ते जेका आहे सा इहा ट्रेजडी आहे, हालत आहे इहा जो कुझु त कंहिंजो उनजो सिंपल जो कंट्रीब्यूशन सॼी मेमण जो 30 सालनि जो 40 सालनि जो कंट्रीब्यूशन आहे। कामरान जो 65 जी वॉर में जे दौरान कामरान भट्टी जूं ख़बरूं हलंदियूं ऐं उर्दूअ में 4 जेके आहिनि से न्यूज़ कास्टर हूंदा, शमीम एजाज़, शकील अहमद, अनवर फैज़ाद, मसूद, इहे 4 हुआ। हाणे मूंखे उर्दू वारो त मिलियो, सिंधी वारो न मिलियो जेको मां ॿुधाए सघां त बाबा ख़बर कीअं पढ़िबी आहे, छो त टेलीविज़न में तव्हां एक्सप्रेशन ॾेई था सघो, कावड़ जो इज़हार बि करे था सघो ऐं मुर्क ॾेई था
चङी जेका आहे तफ़री ख़बर बि पढ़ी था सघो, रेडियो में सभु कुझु तव्हांखे वॉइस सां करिणो। पाकिस्तान ने सलामती कौंसिल को मुत्तले किया है कि हिंदुस्तान ने हाल ही में पाकिस्तानी सरहदों के साथ जो फौजें तैनात कर दी हैं और इनका जो जबरदस्त इज्तिमा किया गया है उससे अमन के लिए संगीन खतरा है और पाकिस्तान को अक़वाम मुत्तहिदा के मंशूर के मुताबिक इनफरादी और इज्तिमाई तौर पर अपने दिफा का हक़ इस्तेमाल करने के लिए हर मुमकिन कदम उठाना पड़ेगा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सामीन जी सकर एफएम BTN न्यूज़ सां गॾु आहियां इरशाद अहमद टेंडर। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे सकर ज़िले जे सदर सैयद शफ़क़त अली शाह चयो आहे त पाकिस्तान ख़िलाफ़ ॻाल्हियूं कंदड़नि खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। मौलाना आबिद हुसैन सिकंदरी चयो आहे त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शहादत वारो वाक़ियो उम्मत मुसलमान लाइ वॾो ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। सिविल डिफेंस ऑर्गेनाइज़ेशन रोडीअ जे पोस्ट वार्डन आगा जबार खान चयो आहे त मुहर्रमुल हराम हुजे या कुदरती आफ़तूं, सिविल डिफेंस जा रज़ाकार पंहिंजे जानिन जी परवाह न करण बग़ैर अवाम जी ख़िदमत कंदा रहंदा आहिनि। हाणे आगा कोन्हे, आगा आहे। आगा आऊं पाण बीठो आहियां, मुंहिंजे नाले खे ज़ात खे बिगाड़े छॾे। आगा को जेको आहे सो कोन्हे, आगा परवाह करण बग़ैर बाबा परवाह करण बग़ैर इंतजामिया हद दखिल ख़िलाफ़ ऑपरेशन कंदे केतिरी अलामतूं राही बंद करे छॾियो। असिस्टेंट कमिश्नर विको साको जी निगरानी में एनक्रोचमेंट टीम नेशनल हाईवे जे ॿिन्ही पासनि खां ग़ैर क़ानूनी तौर बीठल ठेला, रेढ़ा ऐं मांडड़ियूं हटाए रोड क्लियर करे छॾियो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर राशिद जना चयो त चीफ सेक्रेटरी सिंध पारां नज़र खां ठटो ताईं रोड जे ॿिन्ही पासनि खां हद दखलियूं हटाइण जो हुकुम जारी कयो वियो आहे। ठटो शहर जो नालो आहे, पर जेकॾहिं असिस्टेंट कमिश्नर या कमिश्नर आहे त ठटे जो, मोरे जो, लाड़काणो लाड़काणे जो, ठटो जो, ही जेको आहे सो लफ़्ज़ ग़लति आहे। ऐं असांजो मतिलबु हरगिज़ इहो कोन्हे त को तव्हांखे या हिन न्यूज़कास्टरनि खे या उनखे घटि ॾेखारणु, इहो हरगिज़ मसइलो कोन्हे। पर तारीख़ जे कटड़े में सभिनी खे बीहणो आहे। मां हुजां, तव्हां हुजो, तव्हां हुजो, तव्हां हुजो। हिन ॿोलीअ जी सलामती, हिन ॿोलीअ खे जीअरो ऐं जाॻंदो रखणु असां सभिनी जी ज़िमेवारी। तंहिं करे था चऊं, हिन करे नथा चऊं त पोइ पाण खे असां वधीक वॾो उस्ताद था सम्झो ऐं तव्हां मूंखे का हजफ़ था कयो। सदर आसिफ अली ज़रदारी सां चीन जे सफ़ीर ज़ाइडोंग मुलाक़ात कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान चीन सां लाॻापनि खे इंतिहाई अहमियत ॾिए थो। पाकिस्तान में वापार, मईशत, सक़ाफ़त ऐं इलाक़ाई राब्तनि खे हथी वठाइण जा मौक़िया मौजूद आहिनि। ख़िते में अमन, सलामती ऐं ख़ुशहालीअ लाइ गॾिजी कम करण जी ज़रूरत आहे। न्यूयॉर्क में आलमी अमन ऐं सलामतीअ लाइ OIC ऐं गॾियल क़ौम जो नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठि इजलास थियो आहे। जेकॾहिं चइबो त इल्मु हासिल करणो हुजे त भले चीन विलायत ॾियनि, चीन विलायत, चीन न आहे लफ़्ज़, चीन आहे। ॿियो गॾियल क़ौमूं आहिनि, गॾियल क़ौम न आहे, यूनाइटेड नेशंस आहे, गॾियल क़ौमुनि जी सरकार। इम्कानी ख़तरनि खां ख़बरदार करे छॾियो। उत्तर भारत इलाइक़नि में शदीद बरसातुनि सबबि लैंडस्लाइडिंग जो ख़दशो। सिंधु दरिया जनाब शतई हुकूमत गिलगित बल्तिस्तान हुकूमत जे तर्जुमान फैज़ला इक़बाल चयो आहे त जेसीं हालतूं मामूल ते ख़दशो इनखे माफ़ करे सघिजे थो। छा लाइ त जेके इन जा पंहिंजा ॿिया नेबल बदिल आहिनि, इम्कान या अंदेशो, उहे बि असांजा लफ़्ज़ कोन्हनि। तंहिंजे करे ख़दशो बेशुमार थी वेंदो। भले ॿियनि ॿोलीअ जो वर्तव हुजे, असां बि ॿियनि ॿोलियुनि खे पंहिंजा लफ़्ज़ जेके आहिनि से ॾियूं था। इहो हाणे मुरविज थी वियो आहे। छॾियो मशीअ पुछ में हथु दुम शको ॾेई छॾे वई। छॾियो आहे बाबा, छॾियो न आहे। जेसि ताईं हालतूं मामूल ते माना हालतूं साज़गार थियनि मामूल ते, इहो बि हिकिड़ी नंढड़ी उहा, पर छॾियो कोन्हे, छॾियो आहे। भाजपा खिलाफ ॻाल्हायो त मुल्क समेत पूरी पार्टी ख़ामोश न वेहंदी। लाहौर में मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे चौधरी परवेज़ लाई चयो त नाज़रीन टेक्निकल तार में खुश आमदीद। नाज़रीन, अर्बन फ्लडिंग हींअर पाकिस्तान में ताज़ो कुझु शहरनि खे ख़ासो नुक़सान थियो आहे। रावलपिंडी, चकवाल या पंजाब जा कुझु एरिया जिते अर्बन फ्लडिंग जे करे मैसिव विलेज डिज़ास्टर आयो आहे ऐं कुझु माण्हुनि जो चवणु आहे त अर्बन फ्लडिंग जो जेको हल आहे उहो
वाटर स्टोरेज जेके नंढा नंढा ठाहिण में आहे लेकिन ॾिठो वञे त अर्बन प्लैनिंग जो डायरेक्ट तालुक जेको आहे उहो तव्हांजी अर्बन डेवलपमेंट ऐं प्लैनिंग ऐं सस्टेनेबल इको कंफर्टेबल जेका प्लैनिंग हूंदी आहे एनवायरमेंटल कंफर्टेबल जेका प्लैनिंग मनसूबा बंदी हूंदी आहे जंहिंमें ख़ासि करके जेको आहे स्टॉर्म वाटरवेज या रेन वाटरवेज जो जेको आहे हुजणु लाज़मी हूंदो आहे। हिन वक़्तु मंज़रनामो आहे जेके सरगर्मियूं आहिनि उहे सभु जेके आहिनि चूंड जे हवाले सां हाणे टियूं अदालतुनि जे अंदरि बि जेके मामला आहिनि पिया उन्हनि जो बि सिधी तरह या अणसिधी तरह तालुक़ चूंडनि सां आहे ऐं सियासी पार्टी जी जेका सरगर्मी आहे उन्हनि जो बि सिधो सो वास्तो जेको आहे उहो चूंड सां आहे त जोड़ तोड़ थिए पई ऐं जोड़ तोड़ जे हवाले सां जेके हिक ॿिए सां वाइदा वचन कया वञनि पिया। अस्सलामुअलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। दुआऊं जे लाइ नेक तमन्नाऊं जे लाइ जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो जी पंहिंजे प्रोग्राम सुबह मैदान में सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। सुबुह जो सलाम सभिनीनि खे क़बूल पवे। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो पहर ऐं सुबह मैदान प्रोग्राम जे लाइ सुबह मैदान प्रोग्राम जो ही मंच ये स्क्रीन जी पंहिंजी प्रोग्राम मूंखे ख़बर आहे त लाइव हलंदो आहे ऐं टाइमिंग बि अव्हांखे ख़बर आहे त 10 बजे खां वठी 12 बजे ताईं ही प्रोग्राम अव्हां ताईं लाइव पहुचायो वञे थो। स्क्रीन ते ॾिनल खे नंबर बि हली रहियो हूंदो, मां चाहींदसि त उनखे ज़रूरु तव्हां नोट डाउन करे वठिजो। अॼु जो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम इंशाअल्लाह अव्हां ताईं पहुचंदो। जेके महिमान हूंदा आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो हिकिड़ो एक्सपीरियंस हूंदो आहे, उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो कमु हूंदो आहे। एक्सपीरियंस सां गॾु एक्सपोजर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो माण्हू रखंदो आहे त पोइ उनजो जेको ॻाल्हाइण जो अंदाज़ हूंदो आहे या कंहिं बि टॉपिक ते उहो पंहिंजो हिकिड़ो मौक़िफ़ रखे थो त हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे। ऐं चाहींदा आहियूं त हिन सोसाइटी जा उहे माण्हू जिन पंहिंजे पंहिंजे कम खे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में करण जी कोशिशि कई आहे। तव्हां कटियो इनखे, मां इहो पियो ॿुधाइणु चाहियां, कटियो इन करे न त इंट्रो पूरो थिए आहे 6.5 मिंट इंट्रो। जेकॾहिं 22 मिंटनि 25 मिंटनि जे प्रोग्राम में तव्हां 6.5 मिंट इंट्रो था ॾियो त माण्हू 17 चैनल मटाए छॾींदा। ऐं इहो एॾो सारो इंट्रो मां इन करे चयमि त उनखे पूरो हलणु ॾे त तव्हां केतिरा था बोर थियो। हाणे तव्हां एतिरा बोर था थियो जेके ख़ुदि मीडिया सां लाॻापियल आहियो त ॿुधंदड़ उनखे लतीफ़ा बि थी ॿुधाए, उनमें जेके आहिनि से हिकिड़ो अलाए कहिड़ो एग्ज़ाम्पल उहो बि थी ॿुधाए। उन्हीअ खां पोइ सोनी यूरिया जो एडवर्टाइज़मेंट बि उन ते करे थी। जेकॾहिं इहे 6.5 मिंट तव्हां इंट्रो में ॾींदो त बाक़ी जेको आहे सो माण्हू तव्हांजो प्रोग्राम कीअं ॾिसंदा, छो ॾिसंदा। इहा इथिक्स में शायदि मां इथिक्स पे ॻाल्हायां, तंहिं करे हुनखे जेको आहे सो ॼाणी वणी कयूं। बसि हाणे त थी वियो, ख़ैर जो कुझु बि थियो ठीकु आहे। हाणे बंदि कयोसि। हाणे इहो सभु कुझु छो थो थिए, इन सां गॾोगॾु जेके लफ़्ज़ आम जेको आहे दर्जने छा दर्जने शिकार थी विया, दर्जने माण्हू जेके ज़ख़्मी थी पिया, 17 मरी विया, ॿिया दर्जने माण्हू। इहो लफ़्ज़ किथां ईंदो अथव दर्जने? उर्दू अख़बार में त ॾिठो आहे लिखियो कोन आहे दर्जने। असां वटि किथां आहे दर्जने? अञा उहो तव्हां अञा को असां वटि त को मां त हिकिड़े नालो नथो वठां जेको पाण खे ॾाहो बि सम्झंदो आहे, ॾाहो आहे बि सही। उन्हीअ जेको आहे सो पंहिंजे फेसबुक जे उन में जेके मैसेज हलाईंदा आहियूं या जेके उन्हीअ में लिखियो दर्जने। बाबा तूं लिखी थो त बाक़ी ॿियनि खे कहिड़ो ॾोह आहे? दर्जने अनेक चयो, केतिरा ई चयो, घणा ई चयो, दर्जने हीअं थी वियो। अख़बारनि में त लिखिजे थो, तव्हां हिन में बि पढ़ो था। ॿियो इलाइक़ो धमाकनि सां इलाइक़ो गूंजी उथियो, गूंजू थिया उथियो। उर्दू में चवंदा आहिनि गूंज उठा। हाणे उनजो सिधो तर्जुमो गूंजी उथियो। इहे जेके आहिनि से अहिड़ियूं निचकारी 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 निचकारी। पोइ हिकिड़ो आहे न असांजो मारी जो तूने पिचकारी क्या हो गया। बाबा खान ॻाइणु विसरी वियो अथव त तव्हांखे खान जेको आहे सो ख़ानगी सेक्टर में या खान ॻाइणु उनखे उहो जेको आहे सो खसारो खोट लफ़्ज़ बि गुम थी वियो। जीअं भित लफ़्ज़ गुम थी वियो, हाणे दीवार आहे। उहो खोट खान ॻाइणु पाक सियाहनि खे पाक फ़ौज रेस्क्यू जे मदद सां
महफ़ूज़ हंधि पुॼायो। रेस्क्यू जी मदद छा थींदी आहे? रेस्क्यू ख़ुदि मदद आहे। रेस्क्यू जी मदद सां उन जेको आहे हुनखे पहुचायो। अफ़गानिस्तान मां ईंदड़ अंगूर आहिनि ते ड्यूटी घटि कंदो। महसूल त हाणे मां सम्झां थो घणनि खे ख़बर बि न हूंदी त महसूल चइबो छा कया। महसूल न उगाड़ियो वेंदो, ड्यूटी न वरिती वेंदी, हरू भरू तव्हां हुनखे विझो था। भला ॻोठ शहदाद कोठे जे माण्हूअ खे ड्यूटी जी कहिड़ी ख़बर, कस्टम जी कहिड़ी ख़बर, टैक्स जी कहिड़ी ख़बर, उहो सिधो सिधो महसूल सम्झंदो आहे। उनखे तव्हां महसूल अख़बार ऐं अवामी जेको चैनल आहिनि उन्हनि ते ॿोलियूं जेके आहिनि। हाणे इन जो वॾो सबबु जेको आहे, जीअं मां एथिक्स जी ॻाल्हि कई, 80s में हिकिड़ी वॾी अख़बार पेर ॼमाया ऐं लखनि में हुनजी सर्कुलेशन थी वई। असांखे हुन ते एतिराज़ु हो जर्नलिज़म वारनि खे त बाबा इहा हेडलाइन, वरी सब हेडलाइन, वरी रिवर्स हेडलाइन, कारा अछा पटा, कारा अछा पटा, कारा अछा पटा। असां हुनखे 2-3 दफ़ा चयोसीं त साईं आला साहब तव्हां निशानदेही कंदा कयो न। असां निशानदेही कयूं था। वरी 5-15 ॾींहं वरी ॿीहर मेड़ाको थियो त असां चयोसीं भाउ इहे लफ़्ज़नि में हीअं था इस्तेमालु कनि, हीअं था इस्तेमालु कनि। साईं आला साहब तव्हांजी वरी महिरबानी, तव्हां निशानदेही कंदा कयो न। निशानदेही कयूं था। ईअं 2-3 दफ़ा निशानदेहियूं करेसीं। हिकिड़े ॾींहुं हुनजो वॾो भाउ छा लाइ त उनजी साली साहिबा डॉक्टर फौज़िया जाफ़री साहिब असां वटि प्रोफेसर, उहो जो अचणु वञणु थींदो आयो। मालिक जो वॾो भाउ या पाण उहो बि मालिक आहे। चयोसीं बाबा ही हशर थिए थो, हे ॿोलीअ जो बिगाड़ आहे, तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। तव्हां घटि में घटि हीअ जेके असां हीअ कॾों अख़बार में एथिक्स में कंहिं बि अख़बार में जेकॾहिं कंहिंखे ख़बर कोन्हे त अख़बार जॾहिं छपजी त फ्रंट पेज जेको आहे उन ते 4थों हिसो एडवर्टाइज़मेंट जी इजाज़त आहे। 3 हिसा ख़बर हलाइणी आहे, 4थों हिसो ऐं बैक पेज अधु। बैक पेज तव्हां अधु हलाए था सघो। सॼी फ्रंट पेज जी इश्तिहार, ट्रैक्टर जा इश्तिहार, भाड़ा जा इश्तिहार, हिन जा मथां हिकिड़ी नंढड़ी हेडलाइन कंहिं ख़बर जी, ॿी सॼी ख़बर सेकेंड पेज ते, ऐं पोइ वरी इहो हशर जंग अख़बार में ॾिठो। त असां चयोसीं त ॿुधी राशिदी हुयो चेयरमैन हुन त चुप करे हमरा खार में थो लफ़्ज़ चवां, ईअं न चवणु घुरिजे। हुन ॾंद कदरी चयो साईं असांजी अख़बार हले थी न। असां चयोसीं जेको इहो बि जवाबु ॾे त असांजी अख़बार हले थी। शारदश्री साहिब खे चयोसीं ॿियो कुझु नथा करे सघूं, पाण खे करो ढूंढो ॾियो। त असां पुछूं छो था, चऊं छो था? 2 सालनि खां रड़ियूं था कयूं, हा निशानदेही कयो, असांजी अख़बार हले थी न। हीउ सभु कुझु जेको आहे अॻे जर्नलिज़म या मीडिया मिशन, जॾहिं अबुल कलाम आज़ाद हो, जॾहिं हकीम फ़तेहमान सेमानी हो, ये सभई जेके आहिनि से मुश्ताक अबड़ो हो, ये सभु उन वक़्तु ई मिशन आज़ादी जे लाइ अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ या नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़। उन्हीअ खां पोइ शुरू थियो बिज़नेस, पोइ बिज़नेस शुरू थियो ऐं हाणे इंडस्ट्री आहे। उहो बिज़नेस वधीक इंडस्ट्री थी वियो। जॾहिं इंडस्ट्री थी वई त मालिकनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसो आहे, कीअं बि अचे, काॾों बि अचे, कहिड़े बि तरीक़े सां अचे। असांजो हिकिड़ो दोस्त हो जेको आहे सो गुज़ारे शाइर, छा नालो अथसि, दर्स, हसन दर्स। त मुंहिंजो ड्रामो हिकिड़ो हले पियो सवाल, त उहो ड्रामो सवाल पूरो थियो त आयो उन्हनि अख़बार कढी, उन आकाश अंसारी वारनि चयो आला साहिब तव्हांजे असां अख़बार कढी नालो तव्हांजो सवाल रखियो आहे ड्रामे वारनि ते। मां चयो चङो। पोइ मां चयो यार तव्हां वटि पैसा आहिनि कोन, इहो कीअं रिपोर्टरनि जूं ख़बरूं, पघारूं, हे हो सभु कुझु। त खिलियो जीअं पघारूं छो हो था चवनि, छड़ो साईं असांखे कार्ड ॾियो, कार्ड ॾियो। ऐं शिकारपुर वियो आहियां 2 ॾींहं सां त सवाल अञा हाणे पैदा थी, जेको कमायो बि न हूंदो। चई 2 ॾींहं मुंहिंजो होटल बि बुक थियो, खाइण पीअण बि थियो, राति जो बि ॾींहं जो बि, हर जेका फरमाइश कयूं उहा सभई पूरी थी। ऐं उहो रिपोर्टर खे ॿुधा चई पघार असांखे खपे ई न, तूं असांखे कार्ड ॾियो। इन करे जेके पघार ई न ॾींदा रिपोर्टर खे, लिखंदड़ खे, एंकर खे, उन्हनि खे त वञो असां तव्हांखे टीवीअ ते हाणे वञी पाण कमायो ऐं असांखे बि कमरायो। त इहो वॾे में वॾो ॾोह गुनाह पब्लिशरनि जो आहे या मीडिया जे जेके आहिनि से मालिकनि जो आहे।
ऐं जेके एथिक्स वग़ैरह जो ख़्यालु नथा कनि आहे पटारण घड़ी पर हीअ जेको आहे महाराणी साहिब जी जेका उथ में लॻी पई आहे न तंहिं करे यार ज़िंदा सोबत पाती ये जो मुबैना लफ्ज़ आहे मुबैना अगवा कयो वियो मुबैना तबीयत कयो इहो उर्दूअ तो वरितो वियो आहे मुबैना बाबा या अगवा थियो आहे या न थियो आहे या चो इम्कान आहे त अगवा थी वियो आहे मुबैना अगवा मुबैना क़तल फलाणा इहे सभु कुझु मोकिलियोसीं मर्सी त असां पढ़ियोसीं पर हाणे ॻाल्हि आहे त इहे कीअं ख़तमु कजे हिकु त अहिड़ा सेमिनार कराइजनि ॿियो उन्हनि जे मालिकनि खे ओनर्स खे मीडिया हाउसिस जे उनखे कंपेल कयो वञे उन्हनि खे अहिड़े सेमिनारनि में आंदो वञे हिते हाणे हिकिड़ो बि मालिक कोन्हे ॿियनि खे आंदो वञे लैंग्वेज अथॉरिटीअ में आंदो वञे कराचीअ में आंदो वञे किथे बि अची वञे त उनखे चइजे ॿुधो छो त जीअं मां अर्ज़ु कयो त तारीख़ कटड़े में असांखे ॾियणो आहे तव्हांखे पढ़ो आहे जे न आहे त पोइ दाहूं त सिंध सां वेल इन जे सलामती हिनखे सलामत रखणु ऐं उन्हीअ खे जेको पाण भरे करण जी ज़िमेवारी कंहिंजी आहे असां सभिनी जी आहे